तंगवाणी शहर ऐं भर पासे मां अमन जो पखी उॾामी वियो। राति देर सां तंगवाणी ठुल रोड मां बिजाराणी पेट्रोल पंप जा पंजाबी मज़दूर अगवा थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे तंगवाणी मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर ख़ुदाबख्श दाहाणी। जी ख़ुदाबख्श, आगाह कजो। मूंखे तफ़सीलनि खां आगाह कंदो हलां त कुझु ॾींहंनि जे ठापुर खां पोइ तंगवाणी तालुके मां वरी अमन मोकिलायो वियो आहे। 2 ॾींहं अॻु बोपी स्टाफ खां संझे सां नौजवान फाइक मलिक हथियारबंदनि हथां खमिजी वियो हो। 2 ॾींहंनि जे विथीअ खां पोइ राति देर सां डेरा सरकी थाणे जे हद विच शहर मां तंगवाणी ठुल रोड लिंक तां बिजाराणी पेट्रोल पंप तां 2 पंजाबी मज़दूर धाड़ेलनि हथां अगवा थी विया आहिनि। पर पुलिस हमेशह वांगुरु कलाकनि खां पोइ ई पहुचंदी आहे। मोगनि जे वारसनि ऐं बिजाराणी पेट्रोल पंप जे मालिकनि ॿुधायो आहे त तक़रीबन 2 जा वारता थी आहे। 2 नौजवान राशिद पंजाबी ऐं अब्बास पंजाबी ऐं रोक रक़म हथियारबंद खणी विया आहिनि। धाड़ेलनि पारां 2 पेट्रोल पंप जे मज़दूरनि खे बि खंभण जी कोशिशि कई आहे, पर रड़ियुनि ते हथियारबंद 2 ॼणनि खे खणण में कामयाब थिया आहिनि। मोटरसाइकिलनि ते चढ़ी फरार थी विया आहिनि। आख़िरी इतलाउनि ताईं डेरा सरकी थाणे ते अञा ताईं को अगवा जो केस दाख़िल नाहे थी सघियो। जी महिरबानी ख़ुदाबख्श तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची